अस्सलामुअलैकुम प्रोग्राम मिलाएगा यूसुफ में मां जो इस्लाम का उस्मान बिनाड़ी असासा शरीक गुफ्तगू आए जमात इस्लामी सुबह मौलाना अब्दुल हफीज बिनाड़ी असी मौलाना साहब सा गुफ्तगू कंदासी जो असा जो जने कश्मीर के कबाद ने शिकार कयो ज़रई लॻो आहे उन में देता पानी की खोट है इन वाले सां असी मौलाना साहब सा तफसीली गुफ्तगू कंदासी लेकिन पानी वक्त ते नथो अचे फसल सही नथो थे तो उन जा असरात छा निकरंदा। मेहरबानी जावेद भाई असां वटि ज़राअत जे लिहाज़ सां पाणी जी शदीद कमी ऐं शार्टेज आहे। जॾहिं हर साल इन मौसम में असां वटि फसलनि जे हवाले सां ख़ासि रोबा शुरू थी वेंदा बल्कि घणा रोबा निकिरी वेंदा पर अॼु ताईं सूरत हाल इहा आहे त पिजारे जे लाइ पाणी मुयसरु न आहे ऐं उहो बि सुकी ऐं सड़ी रहियो आहे। जेसिताईं पानी के कमी ऐं शार्टेज जो मसलो आहे पहिरीं ॻाल्हि इहा त हिन दफ़े पाणी मथां खां घटि आहे ऐं ॿियो इहो त सिंध गवर्नमेंट ऐं विफाक़ी गवर्नमेंट जे चपकड़स जे नतीजे में सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। इन करे असां विफाक़ी गवर्नमेंट खां इहो पुरज़ोर मुतालबो कंदासीं त सिंध खे बंजर बनाइण जे बजाय सिंध खे सुकाइण जे बजाय सिंध खे पाणी फ़राहम कयो वञे ऐं उनखे पंहिंजे हिसे जो मुकमल पाणी ॾिनो। ॿियो मसलो असांजे सिंध गवर्नमेंट जो आहे त सिंध गवर्नमेंट पाणी जे हवाले सां ख़ासि त शाखूं ऐं नहरूं जी सफ़ाई बिल्कुलु वॾे अरसे खां वठी करे ख़तमु आहे। कागज़नि में हर साल हुनजे लाइ अरबे रुपया रखिया वेंदा आहिनि पर हिकिड़ो मिनिस्टर आहे ज़रदारी साहिब जो ख़ासि माण्हू ग़ालिबन अली हसन नालो आहे हुनजो बसि हुनजे नाले ते उहे बिल पूरा ठहंदा आहिनि ऐं हुन सां जेके रिलेटेड माण्हू आहिनि उहे अरबपति ऐं खरबपति थी विया आहिनि। बाक़ी सिंध जूं के शाखूं आहिनि नहरूं आहिनि उन्हनि खे कॾहिं बि सफ़ाई न आहे। इन करे असां ख़ासि तरह सिंध हुकूमत खां इहो पुरज़ोर मुतालबो कंदासीं त छोकी सिंध असांजी तक़रीबन हुनजी 70% आबादी जेका आहे 70% आबादी जेका आहे उहा ज़राअत ते मुश्तमिल आहे। तव्हां जेकॾहिं ज़राअत खे तवजो न ॾींदो त माण्हू काॾे वेंदा। इन करे सिंध गवर्नमेंट जो हिसे जो कमु आहे नहर जी सफ़ाई उहा कराए ऐं जेका पाणी जी शार्टेज आहे उनखे ख़तमु करण जे लाइ मुआसिर इक़दामात करे ताकि बर वक़्तु ई सारी जो फसल असां पोखे सघूं। छो जेकॾहिं सारी जो फसल खे वक़्त ते न पोखीसीं त अॻिते हली करे इहो विसरंदो कोन अनुकूल ॾींदो ऐं ईअं लखे ऐं करोड़े बल्कि अरबे रुपया आबादगारनि जा ऐं मिली वेंदा। तव्हांजो जमात इस्लामी सूबे मौलाना अब्दुल हफीज बिनाड़ी जे इलाइक़े में पाणी जी खोट आहे उन सां उन हवाले सां तफ़सीली गुफ्तगू कई वई प्रोग्राम में